अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश करियूं था ख़बरुनि जी दुनिया। 1 सेप्टेम्बर 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जो मेज़बान वहीद मुस्तफ़ा सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध यूनाइटेड पार्टी जो सदर सैयद ज़ैन शाह जी अॻुवाणी में मोरो में थियल रियासती बरबरियत ऐं ख़ौफ़ ख़िलाफ़ एहतिजाजी मार्च कयो वियो। ह्यूस्टन में साना कॉन्फ्रेंस में ॿिए ॾींहं ते तक़रीबूं जारी। GSN माज़ रियाज़री चांडियो तरफ़ां केनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ सिंध में मुज़ाहिरा ऐं कारकुन गिरफ़्तार। लंदन में GSN फ्रीडम मूवमेंट जो बरतानवी वज़ीर आज़म जे घर अॻियां जबरी गुमशुदनि जे आलमी ॾींहं ते एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं याददाश्तनामो पेश कयो वियो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंधु दरिया मथां ठहंदड़ केनालनि ख़िलाफ़ ऐं सिंधु दरिया जी मालिकी करण लाइ पुरमन एहतिजाज करण दौरान ॻोठ लिगारी बिजाराणी वासियुनि इरफान लिगारी ऐं ज़ाहिद लिगारी गोलियूं हणी शहीद कंदड़ कातिल खे गिरफ़्तार न करण ऐं ॿिनि नौजवाननि जे खून जी FIR वारसनि जी फरियाद ते दाख़िल न करण ऐं शहीदनि जे खून सां इंसाफ़ न थियण, मोरो मां ख़ौफ़ वारो माहौल ख़तमु करण ऐं ॻोठ बिजाराणी लिगारी ॻोठाणनि सां यकजहती जो इज़हार करण लाइ सिंध यूनाइटेड पार्टी पारां मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह, कराची बार जे सदर आमिर नवाज़ वड़ाइच, डॉक्टर नियाज़ कालाणी, मौलाना अयाज़ कुमी, रोशन बुर्डो, मर ड्रिबाई, क़ौमी अवामी तहरीक जे अल्ताफ़ ख़ासकरी ऐं ॿियनि जी क़यादत में हज़ारे सिंध दोस्त माण्हुनि शहीद इरफान ऐं ज़ाहिद लिगारी मज़ार मथां गुलनि ऐं अजरकनि जूं चादरूं चाढ़े ॻोठ लिगारी बिजाराणी खां मोरो ताईं एहतिजाजी मार्च करे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं केस दाख़िल करण जे लाइ सख़्तु नारेबाज़ी कई वई। जॾहिं त सकरनि खां मोरो मार्च लाइ निकितल काफ़िलो शाहपुर जहानिया पहुतो त उन मथां गुलनि जी विरखा करे काफ़िले जी आजा कई वई। मार्च में कराची बार जे नामवर वकील आमिर नवाज़ वड़ाइच, अहले तशरीह अॻुवाण अलामा अयाज़ हुसैन कुमी, जसकम बशीर ख़ान जे डॉक्टर नियाज़ कालाणी समेत SUP जे मरकज़ी अॻुवाणनि ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जसकम जिसाफ़ नारी तहरीक जे अॻुवाण जे हज़ारे माण्हुनि शिरकत कई। एहतिजाजी लॉन्ग मार्च जेको केतिरनि कलाकनि जो पंधु करण खां पोइ मोरो शहर में पहुतो, जिते धरणो हणी वेठलनि खे ख़िताब कंदे SUP मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह चयो त पंजाब पारां सिंधु दरिया मां तकरारी केनाल करण ख़िलाफ़ हलंदड़ तहरीक दौरान सिंधु दरिया जे साॼे कप ते मोरो भरिसां ॻोठ लिगारी बिजाणी जा 2 नौजवान इरफान ऐं ज़ाहिद लिगारी मोरो बाईपास ते लॻल पुरमन धरणे ते पुलिस ऐं खांगी माण्हुनि जी फायरिंग में शहीद थी विया हुआ ऐं चयो त शहीदनि जा केस उन्हनि जे वारसनि मूजिबि दाख़िल न करण, ॻोठ मथां पुलिस जो कड़ो, ॻोठाणनि खे गिरफ़्तार करे गुम करण, मोरो मां ख़ौफ़ वारो माहौल ख़तमु करण ऐं ॻोठ बिजाराणी लिगारी ॻोठाणनि सां यकजहती जो इज़हार करण लाइ सिंध यूनाइटेड पार्टी पारां अॼु पुरमन एहतिजाजी मार्च कयो वियो आहे, जेको शहीदनि जे मज़ारनि ते चादरूं चाढ़े उन्हनि जे ॻोठ खां मोरो प्रेस क्लब ताईं कढियो वियो आहे। हिन चयो त केॾो न ज़ुल्म ऐं बरबरियत क़ाइमु आहे जो नौजवान बि लिगारी बिजाणी वासियुनि जा फायरिंग करे क़तल कया विया, केस बि उन्हनि ते दाख़िल आहिनि ऐं साॻे ॻोठ ऐं आसपास जा केतिरा ई नौजवान गिरफ़्तार करे गुम कया विया आहिनि, जेका पुलिस ज़ाहिर करण लाइ तयारु न आहे। हिन चयो त सिंधु दरिया सिंधियुनि जी मिल्कियत आहे, उन ते कॾहिं बि राताव हणणु कोन ॾींदासीं। उनखां अॻु डॉक्टर नियाज़ कालाणी, अलामा अयाज़ हुसैन कुमी, आमिर नवाज़ वड़ाइच, कादिर बख्श कोराई, मुजीब माची, रोशन बुर्डो, डॉक्टर ज़ैन भुट्टो, रियाज़ काकी भुट्टो ऐं ॿियनि ख़िताब कयो। सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका साना जे 41 सालियाने कन्वेंशन में ॿियो ॾींहुं वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। अॼु मेडिकल सिम्पोज़ियम मुनक़द कयो वियो, जंहिंजी सदारत डॉक्टर हफ़ीज़ अब्बासी कई, जंहिंमें डॉक्टर दिलावर ख़ान, डॉक्टर अमल सुमरो, डॉक्टर फारूक शेख, डॉक्टर ग़ुलाम अली शेख ऐं नसरुद्दीन रूपानी शिरकत कई ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते मक़ाला पेश कया। उनखां सवाइ औरतुनि जो सेशन बि थियो, जंहिंमें साना जे VP वुमेन शाहिदा शेख, नुसरत समो, ज़ेबागा ऐं ज़ुबैदा भुरगड़ी मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। उनखां सवाइ औरतुनि तरफ़ां सक़ाफ़ती प्रोग्राम पेश कयो वियो, जंहिंमें साना तरफ़ां कमकार ऐं गुज़िरियल वक़्त खे नज़र में रखंदे साना जे आईंदे ते ख़्यालात जो इज़हार कयो वियो। उनखां पोइ मोहन जे दड़े जी तारीख़ ऐं सिंधु माथिरी जी तहज़ीब जे आलमी तनाज़ुर ते सेशन थियो, जंहिंजी सदारत आकाश के रामाणी कई। नौजवाननि जो सेशन थियो, जंहिंजी सदारत यूथ साना जे नायब सदर दानिश पठान कई। जॾहिं त सिंध जे मशहूरु मॉनिटर असद अली मेमण दुनिया जे मुख़्तलिफ़ पहाड़ी चोटियुनि खां सरकण जे मुहिमनि मुतलिक़
आगाह कयो। उनखां सवाइ साना जे इंजीनियर तरफ़ां पिणु हिकु सेशन कयो वियो जंहिंमें आकाश केरामाणी, मुस्लिम बुर्दी, इक़बाल तरीन ऐं ॿियनि इंजीनियरनि शिरकत कई। कॉल्ड इमिग्रेशन सेशन जी अॻुवाणी डॉक्टर सफ़ीअल्लाह सुमरो कई, जंहिंखां पोइ हिकु शानदार बुफेट डिनर कयो वियो। राति जे आख़िरी पहर में अली गुल मला, सोराब सुमरो ऐं जतन उदासी शानदार परफॉर्मेंस जो मुज़ाहिरो कयो। तक़रीब जो मुख्य महिमान डॉक्टर सुलेमान लालाणी हो, जेको टेक्सास कानून साज़ असेंबली जो मेंबर हो। उन मौक़े ते सदर डॉक्टर मक़बूल हालीपुट हो सभिनी महिमान जी गर्मजोशी सां इस्तक़बाल कयो ऐं चयो त असांखे पंहिंजी धरती, पंहिंजी सक़ाफ़त ऐं पंहिंजी तहज़ीब ते फ़ख़ुरु आहे। खाको ठाहींदा कयो। हिकिड़ो शाइर जेको हूंदो आहे उनजो कमु हूंदो आहे तव्हांजे ज़हन में खाको ठाहे। त शाह साईं चए थो त जीअं हिकिड़ो सोनारो हिकिड़ो कड़े मां कड़े मिलाए ज़ंजीर थो ठाहे ऐं उन में वरी हीरो या को मोती जड़े थो, हार थो जेको ठाहे, उहे ई मुंहिंजनि सुपेरियनि, मुंहिंजनि मारूड़नि, मुंहिंजनि पंहिंजनि मूंखे मुंहिंजो जी ईअं ई जड़े छॾियो आहे जीअं हिकिड़ो हीरो या हिकिड़ो मोती हार में जड़िजी वञे। सो चवण जो मतिलबु इहो आहे त वरी हिकिड़ो सवाल बार बार पुछियो वेंदो आहे, सना छा आहे, सना छा थी करे? मुंहिंजो जवाबु इहो आहे, सना उहो हार आहे जंहिंमें ही सभु हीरा मोती गॾिजी असां हिकिड़ो हार थी गॾु था थियूं। छाकाणि त असां अकेलो असांजी का हैसियत कान्हे। असां जॾहिं गॾु थियूं था त तॾहिं असांजी हिकिड़ी ताक़त ईंदी थिए। ऐं हिकिड़ो ॻाल्हि, हिकिड़ो किसो चवंदो हलुसि। असांजो साईं टेबो साहिबु आयल आहे, सुबुह हुनखे सवेर ॻाल्हि पे कईसीं, असांजो ॻोठ जो बि आहे, त हिकिड़ी ॻाल्हि ज़बरदस्त कई। चई तव्हां जेको हिते कुझु करियो था, उहा ताक़त जी रिफ्लेक्शन असांखे हुते सिंध में थी नज़र अचे। ऐं मूं साईं खे चयो त इहा ॻाल्हि अॼु खां का 25-30 साल पहिरीं मूंखे हिकिड़े तमामु वरी मिसाल ॾींदुसि। मूं ज़िंदगीअ में 2 दफ़ा रसूल बख्श पलीजे साहिब खां दड़का खाधा। ऐं मिसाल पहिरियों त कोन ॾींदुसि। ॿियो मिसाल इहो त असां नवां आयासीं, पलीजे साहिब सां किथे वेठा हुआसीं। पली साहिब असांखे चयो त तव्हां अमेरिका सिंधी छा था कयो? मूं पली साहिब चयो, साईं तव्हां ग्राउंड ते तव्हां आहियो, असां हितां वेही छा कंदासीं? त पलीजे साहिब थोरो नाराज़ थियो। चई तव्हांजो कमज़ोरी आहे, तव्हांखे पंहिंजी ताक़त जी ख़बर ई कान्हे। जी तव्हांखे जॾहिं तव्हां पंहिंजी ताक़त रियलाइज़ कई त तव्हांखे ख़बर पवंदी त अमेरिकन सिंधीज़ वटि केॾो पावर आहे। ऐं अमेरिकन सिंधीज़ वटि पावर तॾहिं थींदो जॾहिं असां सभु गॾु हूंदासीं। असां मां अकेलो केरु कुझु कोन थो करे सघे, ऐं गॾु केरु असांखे कंदो उहो सना कंदी। सो उन्हनि सभिनि दोस्तनि जी जेके असांखे गॾु था कनि, जीअं दा जमील चयो, I know that people have spent thousands of hours organizing this function. और महिमान जे गर्मजोशी सां इस्तक़बाल पिणु कयो। साना जे जनरल सेक्रेटरी असद अली शेख चयो त असांजे कारकुननि जी टीम हिन वॾी सिंधी मेले खे मुमकिन बणायो। हिन ख़ासि तौर ते कन्वेंशन ऑर्गनाइज़िंग कमेटी जे चेयरमैन जमील दाऊदी ऐं ॿियनि रज़ाकारनि जी कोशिशुनि जी तारीफ़ कई, जिन हिन तारीख़ी तक़रीब खे हक़ीक़त बणायो। महिमान डॉक्टर सुलेमान लालाणी पंहिंजी तक़रीर में चयो त सिंध महिमान नवाज़ी सरज़मीन आहे। हिन सिंधी बिरादरी ऐं साना जी ख़िदमतुनि जी तारीफ़ कई। हिन टेक्सास जी तारीख़ में यादि रखण लाइ साना खे तारीफ़ी सर्टिफिकेट पिणु पेश कयो। बाद में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते हिकु सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिंमें डॉक्टर मिठल वकासी, अयाल लतीफ़ पलीजो, सैयद मोहबुल्ला शाह, डॉक्टर अब्दुल गफ़ूर मेमुण ऐं डॉक्टर नासिर जमाल पठान पंहिंजा मक़ाबाला पेश कया। उन्हनि उन ॻाल्हि ते रोशनी विधी त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई न रुॻो हिकु शाइर हो, पर हिकु लाज़वाल मुफ़क्किर ऐं फ़लसफ़े पिणु हो। ग़ुलाम अली अलाना जे ख़िदमतुनि खे ख़राज तहसीन पेश करण लाइ हिकु सेशन पिणु मुनक़द कयो वियो, जंहिं ते डॉक्टर मंसूर ख़्वाजा हिकु पेपर पेश कयो। असल मुजतबा जी सदारत हेठि हिकु बैन अल-अक़वामी सिंधी मुशाइरो मुनक़द कयो वियो, जिते अब्दुल गफ़ार तबस्सुम, ज़ाहिद राजपर, मोहम्मद अली महर, इसहाक़ तुंजो ऐं बख़्शण मेहरानवी समेत शाइरनि पंहिंजी शाइरी पढ़ी। कन्वेंशन में डॉक्टर कासिम बुगियो ऐं मोहम्मद ख़ान अबड़े किताब जे मौर जूं तक़रीबूं पिणु शामिल हुयूं। राति जे देरि सां अली गुल मला, सोराब सुमरो ऐं सलमान मखदूम पारां मौसीक़ी परफॉर्मेंस देरि ताईं जारी रही। सेशन में डॉक्टर कादिर मक्सी, रियाज़ चंडियो ऐं ॿियनि केतिरनि ई क़ाबिल ज़िक्र शख़्सियतनि पिणु शिरकत कई। जबरी गुमशुदनि जे आलमी ॾींहं ते पाकिस्तान तसलत हेठि मज़लूम क़ौमुनि जे नुमाइंदनि जो लंडन में बरतानवी वज़ीर आज़म घर अॻियां मुज़ाहिरो ऐं यादाश्तनामो पेश कयो वियो।
जबरी खबे गुम कयल माण्हुनि जे आलमी ॾींहुं मौक़े ते बरतानवी वज़ीर आज़म जी सरकार राशगाह 10 डाउनिंग स्ट्रीट लंडन आॾो हिकु गॾियल ऐं शानदार एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो। हीउ प्रोग्राम जिए सिंध फ्रीडम मूवमेंट जे मेज़बानी हेठि मुनक़द थियो, जंहिंमें पाकिस्तान जे ज़ेर तसल्लुत हेठि आयल क़ौमुनि जे नुमाइंदनि वॾे अंग में शिरकत कई। एहतिजाज में जिए सिंध फ्रीडम मूवमेंट, वॉइस ऑफ मिसिंग पर्सन ऑफ सिंध बलोचिस्तान नेशनल मूवमेंट, बलोच रिपब्लिक पार्टी, पश्तून तहफ़ुज़ मूवमेंट ऐं नेशनल इक्वलिटी पार्टी जे अॻवान कारकुन शामिल थिया। एहतिजाज खे ख़िताब कंदे अॻवाननि में ख़ान ऑफ कलात आगा सलीम दाऊद, जिए सिंध फ्रीडम मूवमेंट चेयरमैन सुहेल अबड़ो, मरकज़ी एग्जीक्यूटिव कमेटी जे मेंबर मंसूर हुब, नेशनल इक्वलिटी पार्टी जे चेयरमैन सजाद राजा, बलोच रिपब्लिक पार्टी मंसूर बलोच, पश्तून तहफ़ुज़ मूवमेंट बरतानिया जे कोआर्डिनेटर अब्दुल मजीद अहमदी, वॉइस फॉर मिसिंग पर्सन ऑफ सिंध जे अॻवान सारंग सिंधी, बलोच नेशनल मूवमेंट मां इलियास अनवर ऐं जासिम बलोच ऐं ॿियनि शिरकत कई। अॻवाननि पंहिंजी तक़रीरुनि में पाकिस्तान में जारी इंसानी हक़नि जी संगीन ऐं भञकनि जी सख़्त मज़म्मत कई। हुननि चयो त गुज़िरियल 26 सालनि दौरान पाकिस्तानी रियासत इदारनि तरफ़ां 25,000 खां वधीक बलोच, 6,000 खां वधीक पश्तून, 100 खां वधीक सिंधी क़ौमी कारकुन पाकिस्तानी रियासती इदारनि खंबे गुम करे टार्चर सेलनि में क़ैद कया आहिनि ऐं पाकिस्तान कब्ज़े हेठि जम्मू कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में सियासी कारकुन खे पिणु जबरी गुम कयो वियो आहे। हुन मां सवें कारकुन खे अज़ियतुनि खां पोइ क़तल करे संदनि मसख़ थियल लाशुनि बयाबाननि ऐं रस्तनि ते उछलाया विया आहिनि। अॻवाननि चयो त जॾहिं लापता माण्हुनि जा वारस पाकिस्तानी अदालतुनि में इंसाफ़ लाइ वञनि था त खेनि मुकमल ख़ामोशी ऐं पुलिस ऐं सियासी क़यादत तरफ़ां मुकमल बेअसी मिले थी। हुन वधीक चयो त पाकिस्तान हिकु फ़ौजी छावनी आहे जिते समूरा इदारा फ़ौज जे कंट्रोल हेठि आहिनि, तंहिं करे अहिड़नि हालतुनि में अॻिते जो वाहिद रस्तो मुकमल आज़ादी आहे। हाणे कब्ज़े हेठि आयल समूरनि क़ुवतुनि खे गॾिजी ऐं पुरअमन तरीक़े सां आज़ादी जी हतमी जदोजहद कंदियूं रहंदियूं ऐं इहो मक़सदु हासिलु थियण ताईं आराम सां न वेंदियूं। अॻवाननि बरतानवी वज़ीर आज़म सर केयर स्टारमर खां मुतालबो कयो त हू पाकिस्तान ते दबाउ विझे त जीअं जबरी खंबे गुम कयल माण्हुनि जा वारस पंहिंजा प्यारा वापसि वठी सघनि। अॻवाननि चयो त उहे समूरा लापता माण्हू बेगुनाह शहरी ऐं पुरअमन सियासी कारकुन आहिनि। अॻवाननि पंहिंजे बुनियादी मुतालबनि खे ॿीहर वॼायो ऐं वाज़े कयो त पाकिस्तान खां मुकमल आज़ादी ज़रूरी आहे। गॾियल जदोजहद जे ऐलान सां अॻवाननि चयो त हाणे हू मग़रबी दुनिया जे अमुन पसंद शहरनि ऐं समूरनि बैन अल-अक़वामी इदारनि ताईं पहुचंदा ऐं आज़ादी लाइ कोशिश में को बि पथर अणथलो न छॾींदा। हुन मौक़े ते हिकु याददाश्तनामो बरतानवी वज़ीर आज़म सरकारी राशगाह 10 डाउनिंग स्ट्रीट ते पेश कयो वियो, जंहिंमें बरतानवी हुकूमत खां मुतालबो कयो वियो त हू पाकिस्तान ते मुकमल दबाउ विझे त जीअं समूरा जबरी खंबे गुम कयल माण्हू फौरी तौर ते आज़ादु कया वञनि। कराची में जिए सिंध महाज मरकज़ी सॾ ते कारपोरेट फार्मिंग नाले ते सिंध जी ज़मीननि ते कब्ज़े, सिंधु दरिया ते 6 गैरक़ानूनी केनाल ठाहिण ऐं कुदरती वसीलनि जी लुटमार, टारगेट किलिंग, धाड़े राज ऐं मंशियात गर्दी, लाक़ानूनियत, सिंधी माण्हुनि खे रोज़गार न ॾियणु, सिंधी हिंदुनि न्याणियुनि जो जबरी मज़हब मटाइण ख़िलाफ़ मुमताज़ अली बिरोही, मरकज़ी जनरल सेक्रेटरी गफ़ार मीरजत, मरकज़ी अॻवान इलाही बख़्श ख़ान चाचड़, ज़मीर हाजाणो, एडवोकेट बख़्तरी चांडियो जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवान ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे माण्हुनि जी तरक़ी ख़ुशहाली जूं राहूं बंदि कयूं वियूं आहिनि। ज़रई ज़मीन कारपोरेट फार्मिंग नाले ते खसनि पिया त वरी शहरनि जूं ज़मीनूं हाउसिंग स्कीमनि ऐं धारियुनि वसंदनि अॾण तोड़े सरकारी सरपरस्ती वारे सिस्टम सॼण नेटवर्क खां ज़ोरी वालार करण वारे वसीले खसियूं पियूं वञनि। कारखाना, वणिज वापार, बंदरगाहूं, नौकिरियूं ऐं ॿिया रोज़गार धारियुनि हवाले कया विया आहिनि। गैस कोयले जी दौलत सिंध जे माण्हुनि जी भलाई त ख़र्च नथी कई वञे, उन बदिरां रिश्वत ऐं धाड़ियुनि जो राज आहे। सिंधी हिंदू न्याणियुनि खे खणी जबरन मज़हब मटायो थो वञे ऐं उन्हनि जा कारोबार बंदि कया था वञनि। हाणे त कराची में सिंधी हिंदुनि खे टारगेट किलिंग ज़रिए मारियो पियो वञे। गैर मुल्की धारियुनि, बंगालियुनि ऐं बर्मियन अफ़गाननि खे कढण लाइ तयारु न आहिनि, पर सिंध जा असुलु वारस जेके करोड़नि जे अंग में आहिनि उन्हनि खे बुख, बेरोज़गारी, बदअमनी बाह में बुख ज़रिए मारियो थो वञे, जेको ॾाढ आहे। उनजो ख़ात्मो फौरी तौर ते करियो। सिंधी माण्हू लाक़ानून जो ख़ौफ़ पुरअमन जदोजहद ज़रिए लाहींदा। असांखे इहो ज़ुल्म क़बूल न आहे। बोॾ ऐं बरसातूं अचनि थियूं पर उन्हनि खे का बि सहूलियत नथी ॾिनी वञे। सिंधी माण्हुनि मथां मुसीबत करे मड़ींदा। सखर बैराजनि जो तसली बख़्श कमु न आहे थियो। गड्डू बैराज में दरवाज़ा जाम बंदि लॻा पिया आहिनि, जंहिं करे मथां बोॾ वारो वकिरो पहुचण खां अॻु ई चाड़ लॻी पई आहे। उनजो ख़तरो आहे त आलमी इमदाद वठण ख़ातिर
किथां बंदि टोड़े इलाइक़ा ॿोड़ींदा। सरकार जी ज़िम्मेवारी तमाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ करे। सरकार जेकॾहिं पंहिंजो गुंडा राज बणींदी त सिंध जा माण्हू पंहिंजा वसीला पंहिंजूं ज़मीनूं बचाइण लाइ पुरमन जदोजहद कंदा रहंदा। जीअं सिंध महाज मर्कज़ तरफ़ां कारपोरेट फार्मिंग वसीलनि ते वालार ऐं बदअमनी ख़िलाफ़ पार्टी वाइस चेयरमैन नवाज़ शाह बाडाई, पुनल जमाली, डॉक्टर खुशहाल कालाणी, हैदर चांडियो जी अॻवानी में ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब हैदराबाद ताईं एहतजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते ख़िताब कंदे नवाज़ शाह बाडाई चयो त कारपोरेट फार्मिंग जी आड़ में सिंध जी लखें एकड़ ज़मीन खसी पई वञे। सिंध जा जबल कटे ख़तमु कया पिया वञनि। कब्ज़ा माफ़िया जी सरपरस्ती ज़रदारी टोलो करे रहियो आहे। ज़रदारी सिंध जूं सोनवरनी ज़मीन कंपनी सरकार खे ॾे इक़्तिदार वरितो आहे। सिंध बगड़नि हवाले थी आहे। हर तरफ़ बर्बादी जा मंज़र आहिनि। ॿिए तरफ़ धाड़े राज आहे जंहिं वटि सिंध जो अमन तबाह करे ज़िंदगी जा दग बंदि करे छॾिया आहिनि। मंशात फ़रोशी, लाक़ानूनत, अदम तहफ़ुज़ पीपल्स पार्टी 18 साल दौर हुकूमत में सिंधियुनि जो मुक़दर बणिया आहिनि। सिंध जी शहरनि में सरकार ॾोहारियुनि सिर्फ़ु ख़ौफ़, अदम सलामती जो अहसासु ऐं अज़ियत वारो माहौल पैदा कयो आहे। असीं इन जबर ख़िलाफ़ु जदोजहद करे रहिया आहियूं। सिंध ते मुकमल आमरियत आहे। इंसानी हक़नि ते राताव आहे। सिंध जा वसीला बेदर्दी सां लुटिया पिया वञनि। सिंध जे तेल, गैस, कोयले ऐं ॿियनि ज़रियनि ते कब्ज़ो आहे। धरती दड़नि वटि रुॻो बुख आहे। उन ज़ुल्म ऐं ॾाढ ख़िलाफ़ु रोडनि ते अचिणो पवंदो। 6 गैरक़ानूनी केनालनि ख़िलाफ़ु सख़्तु एहतजाज करे मुज़ाहिरो कयो वियो आहे ऐं लाक़ानूनत ख़िलाफ़ु सिंध में अमन जो पखी उॾामी वियो आहे, जंहिं करे सिंध सरापा एहतजाज बणिजी वई आहे। जॾहिं त मार्केट थाणे जी पुलिस हथां परवेज़ सिंधू, अकबर चांडियो, माजिद भुट्टो, 10 ॿिया जीअं सिंध महाज जा कारकुन गिरफ़्तार कया विया, जंहिं ख़िलाफ़ु सख़्तु एहतजाज करण बाद 3 कलाकनि बाद पुलिस आज़ादु करे छॾिया। जीअं सिंध महाज मर्कज़ जे सर ते मीरपुर ख़ास डिवीज़न में सदर आबिद कोरी, ज़िले मीरपुर ख़ास अफ़गान बबलू सिंधी, आतिफ़ लिगारी, टंडोलया ज़िले सदर ज़ाहिद लिगारी जी अॻवानी में अलामती बुख हड़ताल कैंप लॻाए एहतजाज कयो वियो, जंहिंमें SUP अॻवान उबैद मंगलाणी, शान शर समाजी अॻवान वाहिद लिगारी, एहसान लिगारी शिरकत कई। अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कारपोरेट फार्मिंग नाले ते सिंध जी ज़मीनुनि ते कब्ज़ो, सिंधु दरिया ते धारो, 6 नवां केनालनि जी मंज़ूरी जेका वफ़ाक़ तरफ़ां पंजाब ऐं सिंध जे अवाम जे रोज़गार ते ज़मीन ते धाणो ईंदो आहे, उन फ़ैसिले खे रद्द करियूं था। सिंध जे माण्हुनि खे लावारिस सम्झी वसीलनि जी फुरलुट जारी आहे, जंहिं ख़िलाफ़ु जीअं सिंध महाज मुसलसल सरापा एहतजाज आहे। जीअं सिंध महाज जे मर्कज़ी सर ते कारपोरेट फार्मिंग वसीलनि ते कब्ज़े, सिंधी हिंदुनि जे क़त्ल ख़िलाफ़ु जीअं सिंध महाज सखर तरफ़ां सखर प्रेस क्लब या एहतजाज कयो वियो, जंहिंमें कारकुननि हथनि में प्ले कार्ड खणी सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे जसम मर्कज़ अॻवान कमाल ख़ान महर, नज़ीर अहमद शेख, रमज़ान माछी, हैदर चांडियो, फरीद ख़ासकेली, कामरेड मीर हसन लाशारी, ज़फ़र ख़ासकेली, आफ्ताब सिंधी, मैतलो, निज़ाम कलवड़ ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त कारपोरेट फार्मिंग नाले ते सिंध जूं ज़मीनूं अस्करी इदारनि खे ॾिनियूं पियूं वञनि, जेको सरासर नाइंसाफ़ी आहे। सिंध जा माण्हू सरापा एहतजाज आहिनि। फौरी तौर ते 6 केनालनि वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे, न त ॿी सूरत में तहरीक खे तेज़ कयो वेंदो। नौशहर फ़िरोज़ में IBA टेस्ट पास कंदड़ नौजवान खे आफ़र न मिलण ख़िलाफ़ु प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन तालीम खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ु सख़्तु नारेबाज़ी कई ऐं शफ़ाफ़ भर्तियुनि जो मुतालबो कयो। उन मौक़े ते अॻवाननि इरफान अली चौहान, इम्तियाज़ अली चन्ना, गुलज़ार बंगी, आसिफ़ भट्ट ऐं ॿियनि चयो त 40 खां वधीक नंबर खणंदड़ उमेदवारनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे, जंहिं त 33 नंबर खणंदड़ खे रिश्वत एवज़ नौकरियूं ॾिनियूं पियूं वञनि, जेका नाइंसाफ़ी इंतिहा आहे। हिन इल्ज़ाम हयो त हिकु हफ़्तो अॻु बबरलो पुलिस असांजे साथियुनि खे गिरफ़्तार करे क़ीमती सामान खसे वरितो आहे, जेको अॼु ॾींहं ताईं वापसि न कयो वियो आहे। हिननि मुतालबो कयो त ॿिटो मयार ख़तमु करे मेरिट ते पास थींदड़ उमेदवारनि खे PhD ऐं JST जा ऑफर जारी कया वञनि। ॿी सूरत में जेकॾहिं मेरिट ते पास थियल उमेदवारनि खे ऑफर फ्राहम न कया विया त सिंध भर जा नौजवान वज़ीर आला हाउस ॾाढो धरणो ॾियण ते मजबूर थी वेंदा। फरीदाबाद में नाले वारे शाइर, आलिम, अदीब, मुतरजम लतीफ़ जे पारखू मरहूम जोहर बिरोही जे 40 जे मौक़े ते अदबी कॉन्फ्रेंस थी गुज़री, जंहिंमें संदसि 3 किताबनि जी महूरत कई वई। संदसि ताज़ो छपियल 3 किताबनि मां 2 सिंधी किताब काछो ऐं कोयार, वीरानी अची वई, गुलशन में सिंधी अदबी शाख मेड़ पारां छपराया विया, जॾहिं त ब्रावी अकेडमी बलोचिस्तान पारां उर्दू ॿोली में लिखियल किताब शादो ज़बाद महूरत पिणु कई वई।
अदबी कॉन्फ्रेंस में सिंध ऐं बलोचिस्तान जे नाले वारे शाइरनि अदीबनि शाइर अदीब आज़ाद काज़ी डॉक्टर अली अकबर असीर कुरैशी शाइर अदीब मासूम बुखारी बिरावी अकेडमी अॻवान सुल्तान अहमद शाहवाणी आलिम बिरोई ताबिश बुखारी प्रोफेसर सैयद अज़हर शाह आज़ाद अनवर कांदड़ो ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई शीरज़ादो जतोई बरकत जतोई सरमद बिरोई ऐं ॿियनि मरहूम जोहर बिरोई जे 40 मौक़े ते कयल अदबी ख़िदमतुनि ते रोशनी विझंदे चयो त जोहर बिरोई हिन सदी जो वॾो शाइर अदीब आलिम लतीफ़ जो पारखो ऐं सिंध जो सरबोड़ शाइर हुयो, जंहिंजा 80 खां मथे किताब छपिया, जंहिं पंहिंजी सॼी उमिरि अदब जी ख़िदमत कई। सीरत नबी किताब लिखण ते खेसि 2004 में सदाती एज़ाज़ सां नवाज़ियो वियो। जोहर बिरोई अदब सां गॾु दीनी ख़िदमत बि कई ऐं काछे वासियुनि लाइ छपर छांव हुयो। संदसि कलमी पोरियो हमेशह यादि रखियो वेंदो जॾहिं जोहर बिरोई जे भाइटे अब्दुल मजीद उर्फ़ नदीम बिरोई खे संदसि जानशीन मुक़ररु कयो वियो। सांगड़ में 2 हफ़्ता अॻु क़तल कयल डॉक्टर मरूफ़ लिगारी जो मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थियो। मुख़्तलिफ़ ॻोठाणनि तरफ़ां पोलियो मुहिम जे बाइकाट जो ऐलान। गॾिजाणी थी गुज़री। ख़बर मूजिबि सांगड़ थाणे जी हद मयाण में 2 हफ़्ता अॻु पेट्रोल पंप साम्हूं सिविल अस्पताल सांगड़ जे मुलाज़िम समाजी अॻवान डॉक्टर मरूफ़ लिगारी खे गोलियूं हणी क़तल करण खां पोइ हिन वक़्त ताईं मुख्य जवाबदार अता लिगारी गिरफ़्तार न थी सघियो आहे। डॉक्टर मरूफ़ लिगारी जे मुख्य कातल जी गिरफ़्तारी ताईं यूसी म्याण ऐं यूसी कोट नवाब जे मुख़्तलिफ़ ॻोठनि तरफ़ां पोलियो मुहिम जो बाइकाट जो पिणु ऐलान कयो वियो आहे। जेसि ताईं डॉक्टर मरूफ़ जो कातिल गिरफ़्तार नथो थिए ओसि ताईं कंहिं बि ॿार खे पोलियो जा क़तरा कोन पियारिया वेंदा। उन सिलसिले में ॻोठ हाजी अहमद लिगारी में गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें ज़िक्र कयल 2 यूसी जे लिगारियुनि बिरादरी तोड़े डॉक्टर जे हमदर्द ऐं ॿियनि ॻोठनि जिन में मोहम्मद रमज़ान लिगारी, ज़ाहिद लिगारी, सीनियर सहाफ़ी अमीर बख्श बुर्दी, माशूक मल्ला, नेक मोहम्मद शर्र, मरियम मसीह, हफ़ीज़ लिगारी, मुश्ताक जलबाणी, अब्दुल कादिर बुर्दी, जावेद मसीह, शरीफ़ बुर्दी, केवड़ो मल्ला ऐं ॿियनि शिरकत कई, जिन चयो त डॉक्टर मरूफ़ लिगारी न सिर्फ़ु हिकु सुठो डॉक्टर पर हिकु समाजी ख़िदमतकार बि हो जेको इलाइक़े जे ग़रीब अवाम जी ख़िदमत में हमेशह अकबर रहियो। अहिड़े शख़्स जे क़तल खां पोइ इलाइक़े में ॾुख जी लहर छाइण लाइ अफ़सोस सां चवणो थो पए त पुलिस केस दाख़िल हुजण बावजूदि मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार नाहे करे सघी। उन दौरान इहो फ़ैसिलो कयो त जेसि ताईं डॉक्टर मरूफ़ लिगारी जो मुख्य कातिल गिरफ़्तार नथो थिए पोलियो मुहिम जो मुकमल बाइकाट हूंदो। पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहरा करे धरना पिणु हंया वेंदा। सिंध सागर स्टूडेंट फेडरेशन पारां मादरी ॿोली में तालीम जी अहमियत ते ॿियों तरबियती वर्कशॉप झोपड़ा रेस्टोरेंट राज़ी देरो में रखियो वियो, जंहिंमें सियासी समाजी शख़्सियतनि उस्तादनि शागिर्दनि ऐं मुख़्तलिफ़ मकतबे फ़िक्र जे माण्हुनि शिरकत कई। तरबियती वर्कशॉप में तरबियतकारनि सिंध सागर पार्टी जे मरकज़ी सदर मंसूर जखड़, नामवर तालीमदान बख़्त कलोड़ो, सीनियर उस्ताद सनाला जखड़, घणपड़ी शख़्सियत शाह शेख, समाजी अॻवान यार मोहम्मद मरखंड, नामवर अदीब नज़ीर सिरोही, सिंध सागर स्टूडेंट फेडरेशन जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र मुबिन सिंधी, सिंध सागर स्टूडेंट फेडरेशन जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र सारंग जखड़, सिंध सागर स्टूडेंट फेडरेशन जे मेंबर एडवोकेट काज़िम अब्बास अब्बासी ऐं दानिश कलीम सिंधी मादरी ॿोलीअ ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल रखी। तरबियती वर्कशॉप जी कार्रवाई हालार कादिर ऐं दरिया ख़ान हलाई। तरबियती वर्कशॉप में तरबियतकारनि ॻाल्हाईंदे चयो त मादरी ॿोली ॿार जी फितरी ज़बान आहे जेका संदसि सोच ऐं सम्झ जी बुनियादु बणिजे थी। जॾहिं तालीम मादरी ॿोली में ॾिनी वेंदी आहे त ॿारु आसानी सां सिखंदो, इल्म खे बहितर नमूने सम्झंदो ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार बि वधीक एतमाद सां कंदो आहे। मादरी ॿोली में सिख्या न रुॻो ॿारनि जी ज़हनी वाद वीज लाइ अहम आहे पर उहा समाजी सुञाणप ऐं सक़ाफ़ती वाबस्तगी बि मज़बूत करे थी। हिननि वज़ाहत कई त आलमी इदारो यूनिसिको बि पंहिंजी रिपोर्टनि में मुसलसल ज़ोर भरींदो आयो आहे त इब्तिदाई तालीम हमेशह मादरी ॿोली में हुजणु घुरिजे, छाकाणि त तहक़ीक़नि मूजिबि जिन मुल्कनि में ॿारनि खे संदसि मादरी ॿोली में सिख्या ॾिनी वञे थी उते शागिर्दनि जी कामयाबी जी शरह वधीक हूंदी आहे। तरबियती वर्कशॉप में इन ॻाल्हि ते ज़ोर भरियो वियो त सिंधी हिकु क़दीम ऐं मालामाल ॿोली आहे जेका जदीद इल्म अदब ऐं साइंस लाइ मुकमल वसीलो बणिजी सघे थी। जेकॾहिं सिंधीअ में तालीम खे रवाज ॾिनो वियो त न सिर्फ़ु शागिर्दनि में सिख्या जो शौक़ु वधंदो पर क़ौमी सुञाणप, सक़ाफ़ती वाबस्तगी ऐं ॿोलीअ ते फ़ख़ुर जो जज़्बो बि वधंदो। आख़िर में वर्कशॉप जे शिरकत कंदड़ गॾियल अपील कई त हुकूमत ऐं तालीमी इदारा मादरी ॿोलीअ में तालीम खे क़ौमी पॉलिसी जो हिसो बणाइनि, दर्सी किताब ऐं जदीद इल्मी वसीला सिंधीअ में तयारु कया वञनि ऐं समाजी सतह ते शऊर उजागर करण लाइ मुहिम हलाई वञे, छो त मादरी ॿोली में तालीम रुॻो ॿारनि जी सहूलियत न आहे पर उहा हक़ीक़ी तरक़ी जी ज़ामिन बि आहे। सिंधी अदबी संगत दादू जे सीनियर साथी, वतन दोस्त, इल्मी ऐं अदबी शख़्सियत साईं अली नवाज़ अब्बासी जी पहिरीं वरसी जे हवाले सां
यादगार तकरीब सिंधियत बि संगत दादू तरफ़ां प्रेस क्लब में संदसि सहकार सां मुनक़द कई हुई। तकरीब जी कार्रवाई सज्जाद यूसुफ अलाई गजाणी सदारत शहर जे सुञाण शख़्सियत समाजी अॻवान मोहम्मद बख्श कोराई कई, जंहिं ते ख़ासि महिमान उमेद सिंधी हुआ। उन मौक़े ते एज़ाज़ी महिमान तौरु डॉक्टर अज़हर अली शाह, ग़ुलाम सरवर शेख, मारू जमाली ऐं मज़हर अली अब्बासी शिरकत कई। मुक़ररु कयल साथियुनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त साईं अली नवाज़ अब्बासी हिकु अहिड़ो इल्मी, अदबी ऐं इंसानी सोच रखंदड़ शख़्स हो जंहिं हमेशह पंहिंजी सोच, फ़िक्र ऐं कलम खे समाज जी बहितरी लाइ इस्तेमालु कयो। हुन पंहिंजी ज़िंदगी तालीम, अदब ऐं समाजी ख़िदमतुनि लाइ वक़ुफ़ु कई। ख़ासि तौर ते नियाणियुनि जी तालीम जे हवाले सां हू अकबरो रहियो। हर फोरम ते आवाज़ु उथारियईं। संदसि जदोजहद सबबि केतिरा ई वालिदीन पंहिंजे धीअरनि खे स्कूल मोकिलणु शुरू कयो। डॉक्टर अज़हर अली शाह चयो त असां सभिनी ते ज़िम्मेवारी आहे त साईं अली नवाज़ अब्बासी जी फ़िक्र ऐं जदोजहद खे अॻिते वधायूं ऐं संदसि तख़लीक़ खे किताबी सूरत में आणियूं। छो त संदसि इल्मी अदबी ख़िदमतूं हमेशह असां लाइ राह जी मशाल आहिनि। उमीद सिंधी चयो त साईं अली नवाज़ अब्बासी जी सोच ऐं जदोजहद जो तसलसल समाज लाइ हिकु रोशन रस्तो आहे। ताबिश बुखारी, ग़ुलाम सरवर शेख ऐं मज़हर अब्बासी चयो त हू हिकु पोरियत इंसानु हो। स्कूल में हेड मास्टर हुअण बावजूदि बुक बाइंडिंग जो कमु पिणु कंदो हुयो। संदसि ख़िदमतुनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। सदारती ख़िताब कंदे मोहतरम मोहम्मद बख्श कोराई चयो त साईं अली नवाज़ अब्बासी जो विछोड़ो इल्मी ऐं अदबी दुनिया जो वॾो नुक़सानु आहे। साईं अली नवाज़ न रुॻो हिकु बहितरीनु उस्ताद ऐं लेखक हो, पर हू हिकु सचो ऐं बेबाक इंसानु हो, जंहिंजी दिलि में हमेशह नियाणियुनि जी तालीम ऐं संदसि बाइज़त मुस्तक़बिल जो ख़्यालु रहियो। हुन हर फोरम ते वाज़े कयो त जेसिताईं असां जूं नियाणियूं तालीम सां मालामाल न थींदियूं, तेसिताईं समाज में हक़ीक़ी तरक़ी मुमकिन नाहे। अचो त वचन कयूं त असां संदसि ख़्वाब खे ज़िंदा रखूं ऐं नियाणियुनि जी तालीम लाइ अॻिते बि जदोजहद जारी रखूं। जामशोर में ग़रीबाबाद कॉलोनी में रहवासियुनि गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें पीर बख्श सहारण, सोनो खान नारे जो, मोहम्मद सालेह खोखर, हाजी तारिक बब्बर, शाहिद भट्टी, वली कबराणी, शाहिद हुसैन गोपांग, निसार गोपांग ऐं ॿियनि रहवासियुनि शिरकत कई। मुतफ़िक़ा राय सां फ़ैसिलो कयो त कॉलोनी जी बुनियादी मसइलनि जी हल लाइ जदोजहद कई वेंदी। उन हवाले सां 4 सेप्टेम्बर रोज़ु ख़मीस ते ग़रीब कॉलोनी खां टाउन कमेटी जामशोर ऑफिस ताईं एहतिजाजी रैली कढी वेंदी। सिंधी शागिर्द तहरीक तालके जाम नवाज़ अली जे गजाणी, सिंधी शागिर्द तहरीक जे मरकज़ी प्रेस सेक्रेटरी मंज़ूर सोडर ऐं ज़िले सांगा जे जनरल सेक्रेटरी ज़ैन ख़ासकरी जी अॻवानी में थी गुज़री, जंहिंमें यूनिट जी नई बाड़ी जोड़ी हुई। सदर ते सनाउल्लाह कटोर, नायब सदर ते सोबो ख़ासकली, जनरल सेक्रेटरी उहिदे ते मोहम्मद इब्राहिम ख़ासकली, जॉइंट सेक्रेटरी महमूद ख़ासकली, ऑफिस सेक्रेटरी मज़हर अली कटोड़, ख़ज़ानची शहरियार, मीडिया सेक्रेटरी करम अली गाओ, मेंबरनि में ज़ैन ख़ासकली, खीमो कोहली ऐं ॿिया चूंडिया विया। गॾिजाणी में तंज़ीमी सूरताल ऐं सियासी ॻाल्हि ॿोल थी। फ़ैसिला कया विया त यूनिट 15 वारा स्टडी सर्कल हलायो वेंदो। तंज़ीमी कम खे वधाए माहवार गॾिजाणी करे यूनिट जा दौरा कया वेंदा। अवामी तहरीक ऐं सिंधियाड़ी तहरीक तरफ़ां कुंभार होटल खां शाह लतीफ़ गेट ताईं कारपोरेट फार्मिंग, नमन कैनाल जी खोटाई, कराची खे सिंध खे अलॻि करणु ऐं सिंध जी ज़मीनी वसीलनि ते कब्ज़े ख़िलाफ़ टंडो लयार में रैली कढी धरणो हंयो वियो। रैली जी अॻवानी अवामी तहरीक जे मरकज़ी राब्ता सेक्रेटरी लाल जरवार, अब्दुर्रहमान समो, अयाज़ कलोई, नियाज़ भराणी, सिंधियाणी तहरीक जे अॻवान सोरठ मंगणार, असमत मंगणार, सीमा मंगणार, मोहम्मद अली ख़ासकली, खलील ओठो, मज़हर मीरजत ऐं नबी बख्श मीरजत कई। रैली खे ख़िताब कंदे अफ़गान चयो त सिंध जी ज़मीनी वसीलनि ते कब्ज़नि ज़रिए सिंध खे दीवार सां लॻायो वियो आहे। मुल्क में जमहूरियत जे नाले ते बदतरीन आमरियत मड़ी वई आहे। पार्लियामेंट रबड़ स्टैम्प विणियल आहे ऐं मुल्क में हाइब्रिड निज़ाम क़ाइमु कयो वियो आहे। कराची खे सिंध खां अलॻि करणु पाकिस्तान टोड़ण जी साज़िश आहे। अॻुवाणी वधीक चयो त सिंध दरिया तां नवां कैनाल कढणु ऐं कारपोरेट फार्म नाले में सिंध जूं लखें एकड़ ज़मीनूं वफ़ाक़ी इदारनि हवाले करणु मुल्क दुश्मनी आहे। NFC वार्ड में सूबनि जी कटौती ऐं सिंध जे वसीलनि ते कब्ज़े लाइ तरमीम करण जी सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत कई वई। अॻुवाणी ज़ोर ॾिनो त वसीलनि ते सिर्फ़ु सिंध सूबे जो हक़ आहे। अॻुवाणी चयो त पीपल्स पार्टी, नून लीग ऐं MQM जो दहशतगर्द टोलो इक़्तिदार ख़ातिर मुल्क खे तबाही ऐं बर्बादी तां वठी वञी रहियो आहे। पीपल्स पार्टी इक़्तिदार जे ख़ातिर सिंध जा समूरा वसीला विकिरो करे छॾिया आहिनि। अॻुवाणनि सिंध जी आवाम खे अपील कई त सिंध जा वसीला बचाइण लाइ पुरअमन जदोजहद जारी रखी वेंदी। रज़ाकाबाद लॻ क़ाइम इंडस मोटर, टोयोटा ऐं हुंडा शोरूम जे पॉलिसियुनि ख़िलाफ़ मक़ामी नौजवाननि, सियासी ऐं समाजी अॻवाननि पारां अवामी प्रेस क्लब मलीर आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें वॾे अंग में शहरियुनि, नौजवाननि, इलाइक़ी अॻवाननि शिरकत कई। एहतिजाज जी अॻवानी इक़बाल कलमती, वहाब गबोल,
साजिद गोरीलो, फयाज़ हेज़वाणी ऐं आज़ाद चांडियो कई। मुज़ाहिरे में शिरकत करण जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ जिन ते रोज़गार ॾियो ऐं मक़ामी माण्हुनि सां नाइंसाफ़ी बंदि कयो जा सख़्त नारा हया विया। मुज़ाहिरीन जो चवणु हो त इंडस मोटर जेको संदनि ॻोठ ऐं इलाइक़े में क़ाइमु आहे, हितां जे नौजवाननि खे नौकिरी ॾियण बदिरां ॿाहिरि माण्हुनि खे भर्ती करे रहियो आहे, जेको सिधी रीति मक़ामी आबादी सां नाइंसाफ़ी आहे। मुज़ाहिरीन दौरान तक़रीर कंदे चयो त मुल्क जो आइन ऐं क़ानून हर शहरी खे बराबरि जा हक़ ॾिए थो, पर अफ़सोस आहे त आलमी मुल्की सतह ते कारोबारी इदारे बि बुनियादी इंसानी हक़नि जी भंजकड़ी करे रहिया आहिनि। उन्हनि वधीक चयो त जॾहिं कारखाना, फैक्ट्रियूं ऐं वॾियूं कंपनियूं मक़ामी ज़मीननि ते ठहनि थियूं त सभ खां पहिरीं हक़ उन्हनि नौजवान जो आहे जंहिंजो ॻोठ ऐं इलाइक़ो मुतासिर थिए थो। मुज़ाहिरीन हिकु हफ़्ते जो अल्टीमेटम ॾींदे चयो त ख़बरदार कयो जेकॾहिं उन्हनि जा जाइज़ मुतालबा तस्लीम न कया विया ऐं मक़ामी नौजवाननि खे रोज़गार न ॾिनो वियो त हू इंडस मोटर जे आॾो गैर मयारी धरमोनी तहरीक खे तेज़ करे छॾींदा। सिंधी अदबी संगत मलीर शाख पारां अवामी प्रेस क्लब मलीर में नामवर शाइर, अदीब ऐं तख़लीक़कार गफ़ार अब्द जी सालगिरह तक़रीब मल्हाई वई, जंहिंमें अदबी दोस्तनि ऐं साथियुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में अदीबनि, सियासी समाजी कारकुननि, सहाफ़ियुनि केक कटे खे ज़बरदस्त ख़िराज पेश कयो। उन मौक़े ते पंहिंजा मारू मलीर जे अॻवान बख़्शल सियाल अब्दुलरसूल बिलाली, सिंधी अदबी संगत शाह गुलशन अदीब सेक्रेटरी इरफान अब्बासी, क़ौमी अवामी ऐं रोमानवी शाइर सैयद गफ़ूर शाह तक़वी, असगर मेहरानवी, सामी मेमुण, जमशेद ज़ोराणी, कंबर बुट, सिकंदर सरवाण, सीनियर शाइर इक़बाल शाहीन ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त गफ़ार अब्द जी शख़्सियत सिंधी अदब लाइ हिकु रोशन दरी जीअं आहे जंहिंजा लफ़्ज़ न सिर्फ़ु ज़िंदगी तल्ख़ हक़ीक़तनि खे बयानु कनि था पर इंसानी ख़वाबनि ऐं उमीदनि जा रंग बि भरनि था। हिन मौक़े ते मुक़ररनि जो चवणु हो त असल अदीब खे संदसि हयाती में इज़त ऐं मोहबत ऐं साराह ॾियणु घुरिजे। गफ़ार अब्द जो चवणु हो त मुंहिंजी चहिरे ते हमेशह रहंदड़ मुल्क दोस्तनि अज़ीम तोहफ़ो क़रार ॾिनो, जेका ॿुधाए थी त हक़ीक़ी शाइर पंहिंजे ॾुखनि खे लिकाए ॿियनि लाइ ख़ुशी जा रंग विराए थो। पोरियत मज़ामत तहरीक जे तालके हैदराबाद जे ॻोठ साहिब ख़ान नोंदवाणी में कार्नर गॾिजाणी थी, जंहिंमें ॻोठाणनि वॾे अघ में शिरकत कई। पोरियत मज़ामत तहरीक जे अॻुवाणनि सदर कामरेड मसरूर शाह, जनरल सेक्रेटरी कामरेड निसार लिगारी, मरकज़ी अॻुवान कामरेड दोस्त अली लिगारी ऐं कामरेड अशरफ मलंग ॻाल्हाईंदे चयो त सिंध खे फ़लस्तीन बणाइण जी साज़िश कई पई वञे, जंहिंमें हुक्मरान तबिके सिंध जा वसीला त सिंधी क़ौम खां खसे वरिता आहिनि, पर हाणे जीअण जो हक़ दरिया बि खसनि पिया ऐं सिंध जूं ज़मीनूं खसे कारपोरेट फार्म नाले में आलमी सरमाएदार कंपनी खे ॾियनि पिया। हिननि चयो त सिंध जो तारीख़ी तौरु मज़ामतनि जी धरती रही आहे, पंहिंजा वसीला ऐं दरिया तोड़े धरती बचाइण लाइ सदाईं जदोजहद कई आहे। हिननि चयो त पोरियत मज़ामत तहरीक पारां हैदराबाद में गुल सेंटर खां प्रेस क्लब ताईं 7 सेप्टेम्बर 2025 ते 3 वॻे ऐलानियल कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ु रैली में वधि खां वधि शिरकत करे हुक्मरान तबिके खे ॿुधायो त सिंध अवां जे फ़ैसिलनि ख़िलाफ़ु सरापा एहतजाज आहे। सिंध तरक़ी पसंद पार्टी यूसी पिपरी पारां मंशात, जुआ, समाजी बुराइनि ऐं टाउन इंतिज़ामिया ख़िलाफ़ु सिंध तरक़ी पसंद पार्टी कराची डिवीज़न जे सदर एजाज़ समटो जी अॻुवाणी में गबोल चौक खां मलीर प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढे मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। एहतजाज खे एजाज़ सामटियो, ख़ैर मोहम्मद मंगसी, डॉक्टर मज़हर मेमुण, पीर बख़्श बरकाणी, शमशाद ज़ोराणी, नुसरत सुमरो, रानो ख़ान ज़ोराणी, अयाज़ कमराणी, सूरह सिंधी, गुल मल्ला, दीदार सब्ज़वई, ग़ुलाम अली बुगटी, ग़ुलाम असगर सब्ज़वई पिणु ख़िताब कयो। अॻुवाणनि चयो त पिपरी समेत मलीर मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मंशात जा बाक़ाइदा अॾा क़ाइमु कया विया आहिनि। हुननि चयो त पंहिंजी सरपरस्ती में मंशात जा अॾा हलाए रही आहे, जंहिंमें पुलिस समेत चूंडियल नुमाइंदा तोड़े सिस्टम ख़ुदि सिधी रीति मुलविस आहे। हुननि चयो त पिपरी खे किचिरे जो ढेर बणायो वियो आहे, जिते गटरनि जो पाणी रोडनि रस्तनि ते तलाउनि जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। टाउन इंतिज़ामिया पिणु अघूर निंड सुतल आहे। हिननि मुतालबो कयो त फिलफोर समाज जो ख़ात्मो आंदो वञे ऐं पिपरीअ खे सफ़ाई जा इंतिज़ाम कया वञनि, ॿी सूरत में सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान वहीद मुस्तफ़ा खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन